कराची जे औरंगी टाउन में अकबर जे हथां अस्मा बेगम जी मुबैना क़त्ल जो वाक़ियो रुगो हिकु क़त्ल जी ख़बर नाहे, पर ज़ाल मुड़सुनि जे हिकु अहिड़े रिश्ते जी अलमनाक कहाणी बि आहे जेको बज़ाहिर सालनि खां तकरार, नाराज़गी, तलख़ी ऐं दूरियुनि जो शिकार रहियो। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त छा सोशल मीडिया ते हिन वाक़िए खे कुझु हल्कनि तरफ़ां तफ़रीह ऐं मज़ाक़ जो मौज़ू बणायो वियो। जवाबदार जी अदालत में पेश थियण दौरान बि अहिड़ा मंज़र ॾिसण में आया जिन हिन सानीअ जी संगीनी खे पस मंज़र में विझी छॾियो। पर सवाल इहो आहे त छा ही वाक़ियो असांजी समाज लाइ हिकु सबक़ नाहे? छा ही असांखे उहो सोचण ते मजबूर नथो करे त कीअं ॿ माण्हू सालनि ताईं पंहिंजी दिलनि ऐं ज़हननि में शिकायतूं, नाराज़गियूं ऐं जज़्बाती बार जो वज़न खणी हिक ई छत हेठि ज़िंदगी गुज़ारींदा रहनि था, एसिताईं जो हू रिश्तो ज़हरीलो बणिजी वञे थो। नाज़रीन, पाकिस्तान बाज़ार चौक थाणे में मामूल मूजिब सुबुह जो वक़्तु हो। सब इंस्पेक्टर अहमद अली चांडियो पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहियो हो त हिकु 64 वरियनि जो शख़्स थाणे में दाख़िल थियो ऐं पुलिस खे ॿुधायो त हुन पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे। शुरूआति में त पुलिस अफ़सर खे हुन दावा ते यकीन न आयो। आम तौर ते क़त्ल खां पोइ जवाबदार फ़रार थियण या पाण खे लिकाइण जी कोशिश कंदा आहिनि, पर हिते सूरत हाल मुख़्तलिफ़ हुई। ऑफिसर खे शक थियो त शायदि को मज़ाक़ त कोन करे रहियो आहे या ज़हनी परेशानी जो शिकार आहे। इन करे हुन पंहिंजे मोबाइल फ़ोन सां उन शख़्स जी वीडियो ठाही ऐं खांसि तफ़सीली सवाल जवाब कया। वीडियो में जवाबदार बार बार इहो दावा कंदो रहियो त हुन पंहिंजी ज़ाल खे क़त्ल कयो आहे। पुलिस जी FIR मूजिब जवाबदार पंहिंजी शुरूआती बयान में चयो त राति जे तक़रीबन 1:16 ते हुन पंहिंजी ज़ाल सां जिन्सी ताल्लुक़ करण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। संदसि चवण मूजिब ज़ाल इनकार कयो, जंहिं ते हू सख़्त कावड़ में अची पियो। जवाबदार जी दावा आहे त हुन लोहे जी राड कटर सां हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में 58 वरियनि जी अस्मा बेगम पंहिंजी जान विञाए वेठी। पुलिस मूजिब वाक़िए खां पोइ जवाबदार घर खे तालो हणी छॾियो ऐं मुबैना क़त्ल वारो औज़ार पाण सां खयो ऐं सिधो थाणे ते पहुतो, जिते हुन पाण खे कानून जे हवाले करे छॾियो। अस्मा बेगम 4 ॿारनि जी माउ हुई। पुलिस जो चवणु आहे त केस रियासत जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो, छाकाणि त पुटनि पंहिंजे पीउ ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण खां इनकार कयो। हीउ पहलू पिणु केतिरनि ई सवालनि खे पैदा करे थो ऐं इन ॻाल्हि ॾांहुं इशारो करे थो त मुमकिन आहे त ख़ानदान जा फ़र्द मुड़ुस ऐं ज़ाल जे विच में हलंदड़ तकरार खां वाक़िफ़ हुजनि। जांच ऑफिसर मूजिब शुरूआती जांच मां मालूम थियो त मुड़ुस ऐं ज़ाल जा लाॻापा गुज़िरियल लॻभॻि 3 सालनि खां ख़ुशगवार न हुआ। उते हिकु अहम सवाल जनम वठे थो त छा ही क़त्ल रुगो हिकु लम्हे जी कावड़ जो नतीजो हो या उन जे पोयां सालनि जी नाराज़गी, इख़्तिलाफ़नि, दूरियुनि ऐं अणहल थियल तकरारनि जो बि किरदारु मौजूदु हो। असांजे समाज में मुड़ुस ऐं ज़ाल जा जहिड़ा अक्सर मामूल जी ॻाल्हि सम्झाए छॾिया वेंदा आहिनि। उहो चयो वेंदो आहे त जिते 2 थाऊं हूंदा उते आवाज़ त ईंदो। इन ई सोच सबबि घणा घरेलू तकरार न त रिपोर्ट थींदा आहिनि, न ई उन जो को रिकॉर्ड ठहंदो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि वटि अहिड़ी शिकायत सेल मौजूदु आहे जिते घरेलू तशदुद ऐं ख़ानदानी तकरारनि बाबति शिकायतूं दाख़िल कराए सघजनि थियूं। हीउ वाक़ियो केतिरनि ई अहम समाजी सवालनि खे जनम ॾिए थो। छा डिघे अरसे खां ख़राब थियल लाॻापनि खे वक़्त सर मुशावरत, टियाकड़ी या ख़ानदानी मुदाख़लत ज़रिए बहितर बणाए सघिजे पियो? छा ख़ानदान ऐं वेझा माण्हू उन्हनि तकरारनि खां वाक़िफ़ हुआ? ऐं सभ खां अहम सवाल इहो आहे त हिन सानीअ खे रोके सघिजे पियो? कराची जो हीउ वाक़ियो रुगो हिकु क़त्ल जो केस नाहे, पर हिकु अहिड़े रिश्ते जी अलमनाक दास्तान आहे जेको बज़ाहिर वक़्त सां कमज़ोर थींदो वियो। हिकु पासे हिकु औरत पंहिंजी जान विञाए वेठी, ॿिए पासे हिकु बुज़ुर्ग मुड़ुसु क़त्ल जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थी वियो, जॾहिं त विच में हिकु सॼो ख़ानदान हमेशह लाइ टुटी पियो। हाणे हिन केस जी असल हक़ीक़त जो तइयुन पुलिस जी जांच, फ़राज़क शाहिदनि ऐं अदालत जे ईंदड़ कार्रवाइनि खां पोइ ई थी सघे थो। तंहिं हूंदे बि हिकु ॻाल्हि वाज़े आहे त जॾहिं लाॻापनि में तलख़ी, कावड़, अदम बर्दाश्त ऐं ख़ामोश नाराज़गियूं सालनि ताईं गॾु थींदियूं रहनि थियूं त उन्हनि जा नतीजा कॾहिं नाक़ाबिल तलाफ़ी साबित थींदा आहिनि।